सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन। त हे जेका डिजिटल मीडिया आहे, फ़ोनूं साईं, लैपटॉप्स, डेस्कटॉप, कंप्यूटर्स, इन्हनि जा सुठा, सभाइता, सुहिणा ऐं मुवसिर इस्तेमालु आहिनि। इन्हनि खे चङी तरह सां क्रिएटिव वे में, तख़लीक़ी नमूने में इस्तेमालु करे सघिजे थो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां महबूब उमर जो। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि 2 अहिड़ियूं बहितरीनु एप्लीकेशनूं जेके जेकॾहिं तव्हां रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु कयो त तव्हां लाइ निहायत फ़ाइदेमंद साबित थींदियूं। दोस्तों उहे 2 एप्लीकेशनूं आहिनि सिंध सलामत जी टीम जूं ठहियलु। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध सलामत सिंधी ॿोलीअ जे तरक़ीअ जे लाइ हर वक़्तु जिदोजहद कंदो रहंदो आहे। सिंध सलामत उहो इदारो आहे जेको बग़ैर कंहिं पैसनि जे तव्हांजी मदद कंदो आहे ऐं उन जूं हे 3 एप्लीकेशनूं ठहियलु आहिनि, जिन में सभ खां पहिरीं आहे पैगामे क़ुरान। हीअ एप्लीकेशन निहायत ख़ूबसूरत अंदाज़ में ठहियलु आहे। हिन एप्लीकेशन खे जीअं ई तव्हां ओपन कंदो त तव्हां ॾिसी सघो था सिंधी ॿोली में क़ुरान मजीद जे घण तर्जुमे वारी एप्लीकेशन। हिते जीअं तव्हां मुख्य सुफ़े ते ईंदो ऐं उनखां पोइ तव्हां तर्जुमा ते क्लिक कंदो त हिते तव्हांखे मुर्तजमनि जा तर्जुमा मिलंदा, जिन में काफ़ी सारा नाला आहिनि। अलामा ताज महमूद अमरोती आहे, अलामा अली खान अबड़ो आहे, मौलाना अब्दुल वहीद जान सरहिंदी आहे। उन्हनि जा मुख़्तलिफ़ लिखियलु किताबनि जा नाला आहिनि ऐं उन खां अलावा हेठि तव्हांखे 2 सेटिंगूं मिलंदियूं, जीअं फ़ॉन्ट सेटिंग आहे। तव्हां क़ुरान शरीफ़ जी सेटिंग रखी सघो था त उनजी साइज़ केतिरी हुजे ऐं तर्जुमे जी बि। उनखां अलावा हिते तव्हांखे ॿिया काफ़ी सारा ऑप्शन मिलंदा, जीअं बुक मार्क आहे ऐं ॻोल्हा आहे। कंहिं बि सूरत जी कंहिं बि आयत ते तव्हां क्लिक कंदो त आसानीअ सां तव्हां उनजो सभिनी किताबनि में लिखियलु तर्जुमो पढ़ी सघो था। मथे तव्हां स्पीकर जे नंढड़े आइकन ते क्लिक कंदो त तव्हां उन आयत जी तिलावत बि ॿुधी सघो था। उनखां अलावा हिते ॾिसो तव्हां हर किताब जो नालो ऐं मुर्तजम जो नालो गॾु लिखियलु आहे, जंहिंमें तव्हांजो भले कहिड़ो फ़िरक़ो हुजे या तव्हां कंहिंजो बि तर्जुमो पढ़णु चाहियो था त पढ़ी सघो था। ॿी हिकु शानदार एप्लीकेशन आहे जेका सिंध सलामत कुझु ॾींहं पहिरियां जोड़ी आहे, जेका निहायत बहितरीनु एप्लीकेशन आहे। इनखे जेकॾहिं तव्हां रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु कंदो, यकीनन सिंध जे काफ़ी सारनि ॻोठनि या नंढनि शहरनि में लाइब्रेरीज़ न आहिनि, त तव्हांजे लाइ उहा ज़रूरत हीअ एप्लीकेशन पूरी कंदी। हिन में तव्हांखे काफ़ी सारा किताब बिल्कुलु मुफ़्त में मिलंदा, बग़ैर कंहिं एडवर्टाइज़मेंट जे। तव्हां आसानी सां उहे किताब पढ़ी सघो था ऐं डाउनलोड करे सघो था। कॾहिं बि चाहियो, किथे बि चाहियो, पंहिंजी एंड्रॉइड मोबाइल में पढ़ी सघो था। हिते तव्हां ॾिसो जेके डाउनलोड थियल किताब आहिनि ऐं हिते डाउनलोड जे बटन ते क्लिक करे कैटेगरीज़ जे बटन ते क्लिक करे हिते लेखक, जीअं कंहिं बि लेखक जा किताब तव्हां पढ़णु चाहियो था, मिसाल तौरु हिते तव्हां ॾिसी सघो था त हर हिकु लेखक जे किताबनि जे तइदाद बि लिखियलु आहे। अल्ताफ़ शेख 43 किताब लिखिया ऐं अमर जलील जीअं पाण खोलींदासीं त 12 किताब अमर जलील साहिबु लिखिया आहिनि ऐं हुते तव्हांखे अमर जलील जो को बि किताब, जीअं मिसाल तौरु मूंखे इंदिरा वणंदो आहे ऐं असां इंदिरा ते क्लिक कंदासीं, नावल आहे, त उहो असां आसानी सां कुझु चंद सेकंड में तव्हां डाउनलोड करे वठंदो, बशर्ते तव्हां इंटरनेट ऑन हुजे। तक़रीबन चंद केबिन जो ई किताबु हूंदो आहे ऐं उनखे तव्हां ओपन करे आसानी सां पढ़ी सघो था ऐं हेठि जेके तीरनि जा निशान आहिनि उन्हनि ते क्लिक करे तव्हां उनजो पेज बदिली करे सघो था। उनखां हेठि तव्हां फ़हिरिस्त ते क्लिक करे सॼी फ़हिरिस्त पढ़ी सघो था ऐं ए जे निशान ते क्लिक करे तव्हां उनजी फ़ॉन्ट साइज़ वधाए या घटाए सघो था। कैटेगरीज़ ते तव्हां क्लिक कंदो त तव्हांखे शाइरी, कहाणियूं, मुख़्तलिफ़ जेके बि कैटेगरीज़ आहिनि उन्हनि में तव्हांखे किताब अलॻि अलॻि मिलंदा। जंहिं कैटेगरी जा किताब तव्हां पढ़णु चाहियो, मिसाल तौरु साइंस इल्म ऐं
ऐं जेको साइंस इल्म ऐं रसाला आहिनि इन्हनि ते क्लिक कयूं था त हिते तव्हांखे 2 किताब मिलंदा, चंड चवां, सच ऐं धरती मुंहिंजो घरु। धरती मुंहिंजो घरु आउं पहिरीं डाउनलोड करे चुको आहियां। उनखां अलावा सेल्फ डेवलपमेंट हीअ हिकु कैटेगरी आहे जंहिंमें 2 किताब तव्हांखे मिलनि पिया, जीअं कामयाबु ज़िंदगी कीअं गुज़ारिजे। त दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेदु आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, घंटी जे निशान ते क्लिक करे ऑल ते क्लिक कयो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। ऐं मिला थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।